ठुल में रेवेन्यू खाते जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़ अदनान कादिर बुर्ड़ो, जेलर जुमा खान कंदाणी, तपेदार असगर अली सरकी, अब्दुल फ़हीम दायो, मुबशिर सरकी, अब्दुल कादिर महर ऐं ॿियनि स्टाफ़नि आॾा दायो त स्किल सन कोटा अपग्रेडेशन ऐं अलाउंस को नथो ॾिनो वञे। महांगाई घुर हलाइण मुश्किल बणिजी वियो आहे। हुननि घुर कई त पगारनि में 100% वाधि करे असांजा समूरा मुतालबा मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में एहतजाजनि जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। बिरछा में पाकिस्तान इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट तरफ़ां इसराइल जे ज़ुल्म जी मज़म्मत कंदे फ़लस्तीनी अवाम जी मुकमल हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। मर्कज़ी चेयरमैन राना गुलाम नबी राजपूत मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इसराइल पारां मुसलसिल फ़लस्तीनी अवाम मथां ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि समेत क़त्लाम जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं फ़लस्तीनी अवाम जी मुकमल हिमायत कंदे मुजाहिदीन जी खंयल क़दम जी बि हिमायत करियूं था। जॾहिं ज़ुल्म वधी वेंदो आहे त मज़लूम अवाम जंग लाइ मजबूर बणिजी वेंदी आहे। असीं इन्हनि जी कामयाबी लाइ दुआ करियूं था। हुन चयो त दुनिया जे मुसलमान मुल्कनि खे फ़लस्तीनी अवाम जी मदद करणु घुरिजे। आगाह सिराज दुरानी चयो आहे त जेकॾहिं कंहिं वटि मुंहिंजे ख़िलाफ़ अफ़गान पनाहगीरनि जी सरपरस्ती जा सबूत आहिनि त पेश करे। मूं ते बग़ैर सबूतनि जे तनक़ीद कई पेई वञे। हुन चयो त पीपल्स पार्टी इलेक्शन लाइ तयारु आहे। असांजी कोशिश आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी खे मुल्क जो वज़ीर आज़म बणायो वञे। असां गैर क़ानूनी परॾीह जी हिमायत में न आहियूं। समूरनि पनाहगीरनि खे मुल्क बदर कयो वञे। मूं मथां ग़लति इल्ज़ाम हया पिया वञनि। सखर इलेक्ट्रिक पावर कंपनी सेप्को जे CEO सईद अहमद दाऊद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सेप्को जे 5 सर्कल्स में बिजली चोरनि ऐं बक़ाया जात ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। बिजली जी चोरी खे ख़तमु करे शहर में बिजली जी लोड शेडिंग ख़तमु करण लाइ कोशिशूं वठी रहिया आहियूं। सेप्को CEO जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान 2 अरब 19 करोड़ रुपयनि जी बक़ाया जात जी मद में वसूली कया विया। सेप्को जे तमामु सर्कल्स में 171 करोड़ रुपयनि बक़ाया जात रहनि थियूं। हुन चयो त बिजली चोरी इलाइक़नि मां 480 ट्रांसफार्मर लाहे बिजली जी फ़राहमी ओती बंदि कई वई आहे। सेप्को CEO जो वधीक चवणु आहे त सखर जे नएं ॻोठ जे 24 ट्रांसफार्मर ते 88 करोड़ रुपयनि जी बक़ाया जात रहियल आहे, जंहिं सबबि नएं ॻोठ में 24 कलाकनि मां 22 कलाक बिजली जी फ़राहमी बंदि कई वई आहे। अर्बन एरियाज में तो हम इस तरह करें, इंडिविजुअली डिस्कनेक्शन कर रहे हैं अर्बन एरियाज में। और जो गरीबों की बात आप कर रहे हैं उसके लिए हमने ओपन कचहरीज भी रखी हुई है कि गरीब बंदा अगर दफ्तर में नहीं आ सकता तो वो ओपन कचहरी में आए, उनको आसान किस्तें भी बना के दे रहे हैं उसकी हैसियत के हिसाब से। उसके अलावा आप अभी देखें, रिसेंटली पिछले हफ्ते हमने अपना कस्टमर फैसिलिटेशन सेंटर भी ओपन किया है ताकि कोई भी बंदा किसी भी टाइम आके अपना मसला वहाँ पे हल करवा सकता है। किसी और दफ्तरों में उनको जाने की ज़रूरत नहीं, एक ही जगह पे उनका मसला हल हो जाएगा।